सदर अभी मुमताज निजामानी साहबा जो मेहरी साहब असांखे मोकिलाए थो करे पर महिरबानी करे वेठो आहे यूसुफ लदारी साहब या सभई दोस्त भेनरूं भाउ जीअं सिंधी ऐं जीअं हिन मुल्क जी थोरी सॼी दुनिया जे इंसाननि जी पंहिंजे इंसानी हक़नि लाइ सभ खां पहिरीं ऐं सिंधियुनि खे दिलि जी जान सां मुबारकबाद ॾियां थो जिन हीअ कॉन्फ्रेंस कोठाई आहे ऐं अव्हांखे मुबारकबाद ॾियां थो जो अव्हां सिंधियुनि पहिरीं ॾिसण ते हिते आया दिलि थिया ऐं भरम भरी थी माण्हू ॾिठो त औरतुनि जी बि तनज़ीम सभु थिए थी माण्हू अचनि था ऐं ख़ासि करे औरतूं अचनि थियूं शाइर चयो आहे सिंध जे सद ते सभु जेको न ॾे कोड़ियो थी पए असांजे समूरनि मसइलनि जो बुनियादु हीअ ॻाल्हि आहे त असीं हिक ॿिए खे सॾ ते सॾु ॾेई न सघिया आहियूं हाणे असां ॾियणु शुरू कयो आहे उन जो नतीजो बि ॾिसो पिया त ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरनि थियूं माण्हू गॾु थियनि था ख़्यालनि जी ॾे वठि थिए थी दुख सूर थियनि था ऐं माण्हुनि जूं ॻाप जा ज़रा आस्ते आस्ते गॾु थियनि था हिकु ॿिए खे ॾिसजे थो अखियुनि जो हयात थिए थो मालूमात थिए थी ॻाल्हियूं यादि कनि थियूं माण्हू वेठा थियनि त इहा तमामु सुठी ॻाल्हि थी आहे यूसुफ खटियूं मिठियूं ॻाल्हियूं कयूं मुंहिंजे ख़्याल में अॼु जेके असां ॿार ऐं बिरला बि ॿुधा ऐं रोअण जे सख़्तु ख़िलाफ़ आहिनि सख़्तु उसूलनि जे ख़िलाफ़ कॾहिं कोन रोअंदा आहिनि 500 माण्हू मरी कोन रोअंदा आहिनि छाकाणि जो जेको रोअण जो असांजी कोटा हुई उहो असां कई रोई छॾियो आहे सवाइ रोअण जो सभ खां ॾुखियो रोअण उहो आहे त जॾहिं अखियुनि में लुड़क न हूंदा आहिनि ऐं न किरंदा आहिनि उहो सभ खां वॾो आहे ऐं वॾो आयल उन न विसां हंजू जी हारी आणियो आब अखियुनि में टेह ते ॾेखारी सॼो जी सारी से न की रूम में चूम थी मतिलबु इहो कोन्हे त जेके रोअनि था जेके कूड़ा आहिनि ईअं न आहे पर मतिलबु हीअ आहे त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे कॾहिं कॾहिं हीअ त हाणे बराबरि आहिनि पर या माण्हू ॿ कम करे सघे हिकिड़ो या त रोइजे या त पंहिंजे अखियुनि में आयल लुड़कनि खे बाहि में तब्दील कजे गुस्से में तब्दील कजे तजवीज़ में तब्दील कजे सलाह में तब्दील कजे अमल में बेड़ में जुरत में मुक़ाबले में कजे असां पंहिंजे मुल्क में पंहिंजे दुख खे उन कीमियाई अमल जे ॿारनि तौरु वक़्तु करे छॾियो आहे इन ॿारनि मां उहो अमल पर इंसान आहे मुतासिर थिए थो ऐं बेहद मुतासिर आहे जॾहिं इहो कॉन्फ्रेंस जो मक़सदु सभु हेतिरो थिए त जेके असां ॿुधो ऐं ॾिठो उहो ई असीं ॾिसूं तब आउं सम्झां थो त इहा कॉन्फ्रेंस पंहिंजे मक़सद में कामयाबु थी असीं वकील बि आहियूं ऐं लिखंदड़ बि आहियां पढ़ंदड़ बि आहियां ऐं महसूसु कयूं था ऐं सॼे सिंध में टूर कयूं था पर हिन मुख़्तसर अर्से में असांजे अॻियां जेके हक़ीक़तूं आहियूं ऐं जंहिं रंग बि आहियूं ऐं जंहिं अखियुनि में साम्हूं आहियूं ऐं उन सम्झां त ॿियो को तजुर्बो अहिड़ो थी आहे जो असांखे एतिरो असरु करे आहे जेतिरो अॼु हिन मर्द में थियो ॻाल्हियुनि खे ॾिसण जा ॿ तरीक़ा हिकिड़ो ई त मानी कान बची आहे फलाणी छो कोन बचाए चांहि थधी थी वई आहे छो कोन थी गाॾी में लेट थी वियासीं छो कोन थियासीं हिकिड़ो तरीक़ो ई ॿियो आहे शयुनि जा पर भरा सबब ऐं कारण मालूम जीअं डॉक्टर टेस्टूं कंदा हीअ बीमारी किथां थी एंजियोलॉजी जो सब्जेक्ट आहे छो थी कीअं थी सबब कहिड़ा आहिनि कोकुना वेंदा हेठि वेंदा वधी ॻोल्हे रहंदा त कैंसर थियो त हिकिड़ी त इहा ॻाल्हि थियणु खपे त भई हीअ मसइलो वधीक कीअं थियो कोर्टनि पंहिंजा अख़्तियार इस्तेमालु कोन कया पुलिसनि पंहिंजा पावर इस्तेमालु कोन कया हुकूमत हेठि चुकूं कयूं हिकिड़ो त फौरी सबब आहे ॿिया मसइलनि जा पुनः सबब ऐं कॾहिं कॾहिं इहा जरा काज़ल रिलेशनशिप आहे शयुनि में काज़ ऐं इफेक्ट जो रिलेशनशिप आहे उहा कॾहिं एतिरो परे हूंदी आहे जो सदियुनि जे विच में रिश्ता हूंदा सदियूं अॻु हिकिड़ो अमल थियो मूं वटि पंहिंजे अॻु में मज़मून में लिखियो आहे त हीउ सुंदूर जी वजह पाणी थो चढ़े उनजो सबबु अजीब आहे उहो ई आहे
तो कई करोड़ साल अॻु जॾहिं बर्फानी दौर हो तॾहिं हिंदू कुछ जबरन वट बर्फ जमी वही हुई, वो अञा ताईं न पिघरी आहे जो करोड़े साल उते बर्फ उन दौर में जमै न थी आहे त हिन दौर में एतिरी बर्फ न थी ठहे कि जेको सिंधु दरिया में पाणी थो अचे उहा बर्फ जमियल आहे करोड़े साल अॻु। ऐं उहा जे अॼु वरी पाणीअ जो अलाए गर्मी जो थोरो दर्जो मथे चढ़ी वञे, उहा जे बाफ़ जे सूरत में बर्फ थिए त ही मोक्ष उड़ी वञे। त कॾहिं कॾहिं तमामु रिमोट कनेक्शन हूंदा आहिनि परे, तंहिं करे माण्हू सम्झी न सघंदो आहे त हिननि शयुनि जा कारण हेठि के हूंदा। त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो इहो तरीक़ो आहे त फौरी तरह ही कम कीअं थिया, ॿियो हिकिड़ो तरीक़ो आहे त शयुनि जा जेके परे जा थोरा पर भरा सौ आहिनि उन्हनि खे थोरो गौर कजे। हिते माण्हू पढ़ियल ॻाल्हि वेठा आहिनि, तंहिं करे शयुनि खे थोरो ख़्याल सां ॾिसण जी ज़रूरत आहे। मिसाल अॼु तव्हां ॾिसो पाण ते वेठा आहियूं बाक़ार में, तव्हांखे यादि आहे सिंध जी समूरी तारीख़ में अंग्रेज़नि जे ज़माने में जॾहिं अंग्रेज़ हो, दुश्मन हो, साम्राज्य हो, हिंदू असांजा भाउ हुआ, कलमू कोन पढ़ंदा हुआ, कलमू पसंदि कोन कंदा हुआ, निमाज़ूं चङा केतिरा पढ़ण जे लाइ केॾो ॾाढी धाड़ियल ठग आहिनि, बदमाश आहिनि ऐं सख़्तु मुड़ुस तमामु ॾुखिया हुआ। उन समूरे दौर में जेके माण्हू यादि आहे कॾहिं अहिड़ो वाक़ियो सम्झंदा आहियो, कॾहिं अहिड़ी बेवसी हुई, कॾहिं अहिड़ा यतीम हुआसीं, केॾा अहिड़ा जाम थियल हुआसीं, जेॾा निहारियूं हेॾा मर निहारियूं त को रस्तो न हुजे, का वाह न हुजे, अहिड़ो दौर करे हो कॾहिं। छा इहा ॻाल्हि सवाल नंबर ॿियो आहे, छा इहो ॻाल्हि इतमादी मिड़ी हलंदे हलंदे आयासीं, गाॾी उॾी थी पई, हलंदे हलंदे हिकिड़ी अहिड़ी जाइ ते अची पहुतासीं जिते असांजो धणी दौड़ी कोन्हे, हलाए छो अदा छा थियो, अदा ॿुधाए ख़बर ईअं आहे या अहिड़ी ॻाल्हि हुई जंहिंजी ख़बर पइजी सघी थिए ऐं किन माण्हुनि खे ख़बर हुई। ऐं टियों सुवाल आहे छा अहिड़ा माण्हू हुआ जिन चयो त बाबा हीअ ॻाल्हि हीअं थी त सुभाणे हीअं थींदो, अॻु ई ॿुधायूं। ऐं कीअं आहे त के माण्हू हुआ जिन उहा ॻाल्हि ॿुधी कान। पंजो सुवाल आहे त छा ईअं त न आहे त उन्हनि ॻाल्हि कई, ॿुधी न वई, उल्टो उन्हनि ते मनामत कई वई, तूं बदमाश जी ॻाल्हि थो करी, उन्हनि सां चतुरूं थियूं, खिलिया, मनामत थी, बाबा ही त दुश्मन आहे। ॾिसणो आहे त ईअं त न थियो आहे, मुंहिंजो चवणु आहे त इहो थियो आहे। हिन सूरत हाल पाण अकेला थियो आहियूं। जॾहिं आऊं आख़िरी दफ़े मूं अवामी नेशनल पार्टी जे जनरल सेक्रेटरी जे उहिदे तां हिन करे इस्तीफ़ा ॾिनी जो हुननि एमपीएम सां छा कयो, मूंखे वधीक कान चयो इस बात को आप छोड़े बाकी जो आप कहेंगे हम करेंगे। मुझे इस बात को हम छोड़े बाकी रहेगा क्या, कुछ नहीं रहेगा। हम इस तंजीम में हम वो मिनिस्टर सिंधी बडेरे नहीं है कि बडेरा का सब कुछ लुटा लो, बडेरा साहब मेंबर बना बैठा है, बडेरा साहब वजीर बना बैठा है, हम लोगों में से नहीं, आई नॉट रिमेन हियर। तो दिस इज नॉट फॉर कोचिंग। साहब के गुज़ारिश है कि हम हाणे चवां थो तो महिरबानी करे कोट न मूंखे वली खान चयो वली साहब अब सुने, सिंध को एक ऐसी फेंटी लगने वाली है कि तुम लोग जांच करो, फेंटी लगेगी सिंध। मुझे किस जुर्म में, तो जुर्म को कहो अमान ॾिसो त हिन वक़्तु सिंध जा माण्हू अकेला तने तना कंहिं ज़माने में असांजा दोस्त पछाण जा दोस्त सिर्फ़ कुर्बान कंदा, केतिरा दोस्त हिते मौजूद हूंदा जंहिंखे ख़बर आहे त ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान मुंहिंजे घर आयो, पाण खे खणाए हेठि वेठो, मूंखे चुमियुनि नहीं, हाथ पाते। पलीजा साहब अब हमारी बात से मुत्तफिक हूँ, मुझे मैं आपकी बात से मुत्तफिक बिल्कुल हूँ, छोटी सी बातों में आपका मुत्तफिक हूँ। तो अकाल के जिक्र तो गए पर अगे ईअं हुया जी पुनः धोतम कपड़ा, अॼु ईअं थिया जो जतन ॾींदुमि पाण में। कॾहिं त उहे हुयूं जो माण्हू असांखे फिदा हुआ, मुंहिंजी वेंदो असां सां मिलंदो, पाकिस्तान जे सियासत में असीं मरकज़ी किरदारु अदा कंदा हुआसीं। ऐं लाहौर वियुसि, मुंहिंजी हो वॾियूं डिघियूं तफ़सील कढाई कईसीं, ऐं बंगाल जो भुट्टो साहब जो उते हो, सॼी दुनिया में सिंधी माण्हू सियासत में मरकज़ी किरदारु अदा कंदा हुआ।
वंजुन के जदोजहद में असां मरकजी किरदार अदा कयो, असां इज्जत हासिल कई, असीं उन कुवत में हुआसीं जिन पाकिस्तान के अंदर डिक्टेटरी निज़ाम की कबर कोठी ऐं उनखे उन वक़्त ताईं दफ़न कयो त मिस्र जो मरकजी किरदार। कुछ छा थियो पाछा थे अॼु बलोच अमल ही कोर्ट की ॻाल्हि आहे, महिरबानी करे कोर्ट बलोच सरदार मुकम्मल ऐं मुतफ़िक तौर संद के खिलाफ, पठान सरदार मुकम्मल अजमल खटक जो मानू, अजमल खटक जो हीरो जो शायर जो मुझे मेज़बान हो काबिल में जो जनरल नजीब के सामू टे कलाक भी तारीफ़ कंदो, वो मानू अखियुनि में विझो चवे तो कुछ नहीं है, कुछ नहीं है, कुछ नहीं है, यानी का हया को दीद को शर्म कुछ नहीं, एब्सोल्युटली नॉट। मुझे मुंह में खड़ी सिवास को सदर साहब दावत ली आ उसे व्योस आ हर जगह भी तो है मुझे मुंह में आ रहे अजमल खटक जो अखियों एक थी सलाम अलैकुम ये बात के मुंह लोरिया के मुंह लोरी अल्ताफ में बैठो ते हथ नु मुंह के बदलो उन हथ नु मुंह पर हुन जो हथ तोड़ पड़े माना हया ही छो ये गाली मिथवा की है नहीं है, ये सही दुनिया खां बेदार है, को असांजे पासे कोन्हे। हाणे जमहूरी तरीक़े किया वरी फसदा ठीक है उन ते वचन पर माण्हू सभु बेदार है, उनखे सोच छा इन ते गौर करूं। मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त असां अॼुकल्ह ॿिया था लॻे कि अहिड़ियूं पॉलिसियूं इख्तियार कयूं जिन जे करे माण्हुनि खे जाइज़ या नाजाइज़ तरह इहा शिकायत पए थी त सिंधी माण्हू असांजे ख़िलाफ़ आहिनि, बेवफ़ा आहिनि, पंजाबीअ जे साथ सां गॾु थी बलोचनि जे ख़िलाफ़ आहिनि, पठान जे ख़िलाफ़ आहिनि, ॿियनि माण्हू बंगालियुनि जे ख़िलाफ़। उहे सभु असां न विया, असां बंगालियुनि जे ख़िलाफ़ कतब आंदा वियासीं, असीं बलोचनि जे ख़िलाफ़ कतब आंदा वियासीं, असां पठाननि जे ख़िलाफ़ आंदा वियासीं। ऐं गवाह आहियां त पठान जूं लीडरनि जूं बेइज़तियूं कयूं वयूं असां सिंधियुनि जा। मुंहिंजो रोक राजीव गांधी आयो इस्लामाबाद में, असांखे दावत हुई, वली खान ऐं सेक्रेटरी जनरल होस, मूंखे दावत हुई, ये बिलोर साहब हींअर वेठो आहे तकलीफ़ ॾो करे इहो हो नायब सदर हो, असीं सभु हुआसीं। माण्हू आयो, फोन आई वज़ीर अज़म जी, असांजो बाबा केॾी महिल अचूं दावत ते, चई त आपकी 11 दावतें थी, 3 कायम है, बाकी कैंसिल है। क्यों कैंसिल है? क्योंकि वहां बैठने की जगह नहीं है। गौर फरमायो, वज़ीर अज़म भारत आयो है, अवामी नेशनल पार्टी मरकजी किरदार थी अदा करे ऐं मुंहिंजी अॼु करे पई कुछ जेके अंगर दी करे हुकुम ते खणनि था, असांजा बदनसीब माण्हू से उन्हनि खे ॼाणी मुंहिंजी डेलीबरेटली किन बदनसीब ऐं दुश्मन माण्हू जे चवण ते डेलीबरेटली उनखे इंसल्ट तारीख़ में ईअं त कोन बि स्टेज में तव्हां कयो त माण्हू तव्हां कमु कयो उनजा नतीजा ई न निकिरनि। ये काइनात हलंदी आहे, तव्हां पीड़ी ॾियो ऐं बाहि न लॻे, तव्हां पाणी जा दर खोले छॾियो ऐं ॿोड़ न अचे, तव्हां सियारे जो वञी कपिड़ा लाहे बीह रहो ऐं तव्हांखे ज़ुकाम न लॻे, मल्हाए थो जल्दी ॿी ॻाल्हि आहे शइ हिन दुनिया में त अमलनि जा नतीजा निकिरनि। पोइ मूं मिठूं करे वरी उनखे पटका लाहे ऐं हिन यूसुफ जे हवाले सां ॻाल्हि उहो न कयो, पटका लाहे मूं वरी ॿी मीटिंग रखाई, मूं वली खान खे पचायो, मूंखे ख़बर हुई त ख़तरनाक माण्हू ही उठ वांगुरु वेर वठंदा, इंतकाम वठंदा, सुभाणे हिननि खे त वज़ीरनि में कष्ट आहिनि, पर सुभाणे जेका इक्वेशन बीहे थी उहा मूंखे त ख़बर हुई न इक्वेशन कहिड़ी बीहंदी, हे सभु माण्हू भुलिजी विया। एब्सोल्यूट पटका लाहे खूबी मीटिंग रखी, मूं एतज़ाज़ अहसन खे चयो जो मुंहिंजो दोस्त आहे लॻल हो, एतज़ाज़ खे मूं चयो बाबा हे चरिया माण्हू तूं ख़्यालु कर ही तबाही मूं शाहनवाज़ जुमे जे खे मूं राव रशीद खे चयो, सब दोस्त थे ना, पंजाब जनरल में कर रहे हैं, कोट लखपत में कर रहे हैं, बाबा ही तबाही था कर इनकी चो न करो तो आप केड़े नशे में आयो। बाबर के पाया जनरल बाबर जानल बाबर जो भई अही हुंदा ही कोन, ये अही हिन जी एडवाइस ते हैरान ना करो, डोंट डिस्ट्रॉय relationships which will take years to make and reconstruct again and may not be reconstructed at all.
वॾो दिमाग़, वॾो अक़ल धारियो थियण हाकिम जिथो चाही त दिल बि हाकवानी रख, न सर्दी रख न गर्मी रख, तबीयत दरमियानी रख। रती साईं चए थो सुखें थी मसनरी पसी सुख मडर, जे सुख मिले आउट ऑफ एक्शन न थी वञे ऐं जे गम अचे त बर्दाश्त, गम में बेहाल न थी ऐं जे सुख मिले त आउट न थी नशे में मस्त न थी। तंहिंखां अॻु में तव्हां ॾिठो सही बलूचिस्तान जी असेंबली डिज़ॉल्व थी वई, सभु माण्हू गॾिजी विया सिंधियुनि जे ख़िलाफ़। हाणे पहिरीं तारीख़ तव्हां पुछो यार पीर मज़र में छो आहे? आउं हितां राति जो भॻो आहियां, इस्लामाबाद वियो आहियां, मूं पंहिंजे सेक्रेटरी खे हिदायत कई हींअर ई प्लेन में टिकट वठि, आउं उते पहुतो आहियां। मूं राव रशीद खे टेलीफोन कई आहे, उहो जेरो वेठो आहे, उनखे मूं पंहिंजे होटल में घुरायो आहे। उहे वज़ीरदार माण्हू, असांजा सिंधी वज़ीरदार कोन हूंदा आहिनि, असांजो सिंधी वज़ीर थियो अलाह जो मुफ़्ती हुयो, हू वज़ीरदार सभु मिनिस्टर सदर, उन्हनि जो रवैयो असां सुभाणे नवाज़ शरीफ़ सां मिलंदुसि, बिल्कुलु वज़ीरदारी सां मिलंदुसि। सिंध जो माण्हू वज़ीर थींदो कीअं रहंदो, क्या ॾिठो तव्हांखे मिसाल ॿुधायां, मूं हिकिड़ो सिंध जो वज़ीर आला हो, मूं हुनखे 200 टेलीफोन मूंखां पहिरियों ॾींहुं पुछियो तो फलाणे खे कोन चयो, मूं चयो मोहतरमा मूं हुनखे 200 टेलीफोन कया, बाक़ी 201 टेलीफोन कोन कयमि, तंहिं ॿियो चवंदो आहे एॾा लॻा। ऐं ॿियो मिसाल ॿुधायोमांसि, मुंहिंजी एतराज़ असन आहे, मूं सां गॾु जेल में हो, आउं संदसि ऑफिस में वियुसि, पहिरियों दफ़ो वज़ीर दाख़िला थियो, पहिरीं मुलाक़ात जेल में, ॿी मुलाक़ात वज़ीर दाख़िला। आउं वियुसि वेठा वटि जनरल बन, मुंहिंजो पहिरीं अकेलो आहियां, चओ मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजो कहिड़ो, मुंहिंजो फैज़ अहमद फैज़ जो उहो शहर ॿुधायो उते जेल में, उहो बनी शुरू थी वियो, हम जो तारीख़ गाँव में मारे थे, किसको शिकवा है गर शौक के सिलसिले, हिज्र की कत्ल गाँव में सब्जा मिले, कत्ल गाँव से चुनकर हमारे अलम, और निकलेंगे उस शाह के काफिले, जिनकी सारी तरफ से हमारे कदम मुख्तसर कर चले दर्द के पास से। किसको शिकवा है गर शौक के सिलसिले, सॼो ॿुधाए उन चाह जलाल सां ॿुधाए। हींअर वरी आउं पियसि हुनजे फ्रंटीअ ते पोस्ट ते, मुंहिंजो बाबा शहर ॿियो ॿुधाए फैज़ जो, अटेंशन हीअं करे सैल्यूट कई, वेठो कीअं हो, उन शख़्स में लम्हे जो हिकिड़े ज़रे जो एज़ाज़ अहसन जहिड़ो हो तहिड़ो हो, ज़रे जो रतीअ जो उन माण्हू खे कस न लॻो वज़ीर बणजण जे करे। हीअ राव रशीद मूंखां गॾिया हुए, सां प्लेन में मूंखे मिलियो पोइ सभु ॻाल्हि मूं मुंहिंजो चयोमांसि माफ़ करियो ख़वाते में छो, मुंहिंजो तुंहिंजी जेका लेटेस्ट अफेक्शन आहे उनजो अहवाल ॿुधाए की जेल में ॿुधायो हुए, वरी सॼो दास्तान करे ॿुधायो। रवायत में वज़ीरदारी में ज़रूरु फ़र्क़ु आहे। तव्हां पोइ राव रशीद जो घुरायो, अवई कहिड़ो कहर था करो, वरी मुसीबतूं था पैदा, वरी बलूचिस्तान उनखे कुटी खणे, वरी न्यारी शिकायत करे, वरी बलूचिस्तान, केरु अव्हांजो दुश्मन तव्हांखे सलाह ॾे, इहो मुसीबत था पैदा कयो। चई त इहो आहे अटॉर्नी जनरल आहे, उहो जो करे, मूं हुनखे फोन कई कि तुम इधर आ जाओ, वरी हुन वटि वियसि, तंहिं वरी ख़ुदा बख़्श मरी खे फोन कई, बाबा मुंहिंजो ॿियो कोन्हे, नवाबज़ादे खां पुछो, ऐं वटि फौरन वियसि, वली ख़ान खां पुछो, फौरन वियुसि, नवाब हुन खां फज़लुर खां पुछो, सॼो इस्लामाबाद नताड़ियो, मीटिंग कईसीं, मिठियूं आजूं बीचूं करे, चई चऊं भेॼ हुन ॻाल्हि ते विहार त रिट्रीट करे असां जो करियूं था, वरी राव रशीद जो घुराइनि, वरी मिनिस्टर घुराइनि, वरी मुज़र सां कराइनि, ॾेठ वञी छा कयोसीं, जिद छुटी, बेनज़ीर रिट्रीट कयो, वरी कॉम्प्रोमाइज़ कयो। परियां उता सुञाणप, ख़ैर में ॼाणे कोन, आउं घोट जी पुफी, सभ खां वॾी घोट जी पुफी पाकिस्तान में आउं आहियां। हर दौर में पठाणनि खे ठाहियोसीं, बलोचनि खे ठाहियोसीं, अबाद पीपल पार्टी खे बलोच ठाहियो, न मार्शल लॉ ईंदी, मुल्क छो मार्शल लॉ ईंदी, मार्शल लॉ ईंदी, मार्शल लॉ न मञी। अॼु इन्हनि ॻाल्हियुनि जो सबबु आहे, बिल्कुलु वाज़े सबबु आहिनि, तारीख़ पाण खे दोहराए थी। ऐं मूंखे अफ़सोस चवणो पए थो त मूंखे कवि अंग्रेज़ो आहे त तारीख़ पाण खे वरी दोहराईंदी। असुलु मसइलो इहो न आहे त अॼु छा थियो आहे, हे तव्हां थोरियूं जेतिरो भोरा पसी भुलिए रातियूं यूं घड़ियूं जेतिरो ईंदियूं हिकु तारीख़ में जेकी पाण सां थियो आहे त कुझु कोन्हे। ऐं ॿियो खां ॿी जंग अज़ीम जी तारीख़, हेसि ताईं पोलैंड की लड़ाई ऐं बेल्जियम ऐं फिनलैंड की लड़ाई लिखी है, वो तव्हां पढ़ियो अख़बार में ईंदी।
तो सिंध जे माण्हुनि कोई शऊर अचे नंढियूं पिचकड़ियूं ॻाल्हियूं ऊची बेज़ारियूं ॻाल्हियूं करे में बेहोश करणु हुकूमतूं जॾहिं चकर में ईंदियूं आहिनि जॾहिं तारीख़ जा चंगाण थींदा आहिनि जॾहिं तारीख़ जूं बेपनाह ऐं बेलगाम क़ुवतूं हिक ॿिए सां टकर खाईंदियूं आहिनि पोइ छा थींदो आहे उनजो तसवर मूं यूनिवर्सिटी में तकरीर में चयो सिंध में ऐं पाकिस्तान में जो वॾे में वॾो ॾुकार आहे सो आहे तसवरनि जे फ्रेमवर्क जो ॾुकार माण्हुनि खे तसवर कयो ये मुझे छाछरे वाले उदाजे मानो के अब पेरिस शहर ये थी पेरिस वो बेपू खासे में हूँ अच्छा वो हैदराबाद के न बाबा हैदराबाद तो वो कराची के न बाबा कराची को व्यूज हम के तस्वर जे अचे तो हिन मुल्क के मानव के तस्वर को अचे तो सियासत की बेरहम की दिया सियासत का धारा एक पिचकड़ा बयान फलाना अखबार में सीटूं घणियूं कयूं केर तो सीटूं के पैसे जॾहिं हिटलर की आर्मी चढ़ी हुई जॾहिं 48 डिवीजन सां मर्कज़ ते उन हमलो कयो तॾहिं चईं की जे अंदरि 200 महिल फ़ौजूं वधी हुयूं जॾहिं जनरल बुडेरिन जूं टैंकूं वधी हुयूं केर थो इलेक्शन कसमनी पुस्तक की भैया कौन है असांजा हिंदू दोस्त हुआ मोतबर जो वेठा हुआ तारीख़ जी बेरहम ॿूॾाई लुड़ी जा निशान नथो लॻे मूंखे त उन्हनि खे अहमदाबाद में वेंदो आहे हिंदुस्तान मूंखे उन्हनि जी क्यास हे हुआ जंहिंखे तसवर कोन हो सुभाणे छा थी मसालो इहो न आहे कि मज़मून लिखियो मां किन पढ़ियो न पढ़ियो उनजो हाण सिंधियुनि जो छा थी त मुंहिंजे हिकिड़े दोस्त चयो त असुल सुवाल इहो न आहे त हाण सिंधियुनि जो छा थींदो असुल सुवाल इहा त हाणे सोच पढ़ी छा थींदो तो सिंध खे त लाइ त बोलो थो रसूल इबर जे फिक्र कयो आहे ऐं वज़ीर कोन थींदुसि ॾियनि पिया वज़ीर थियण जो रोज़ जो मज़मून लिखे सिंधियुनि खे छा जी मौज में वेठा खायो पियो डंडा ॾियूं छा वो लिखियो पियो मुंहिंजो मज़मून लिखियो पियो उन अकल जे धीर जो जेको दरिया वाहियां अकल जो उहो लिखियो सिंध खे कुझु कोन्हे असुल मसइलो सोच पई हाणे मसइलो रुगो ही न आहे अॼु छा थो थिए ॿियो बि आहे लॉ जो बि आहे अमेंडमेंट जो बि आहे लॉ जी वॾी रेंज आहे आऊं बि इत्फाक़ सां वकील आहियां ऐं इत्फाक़ सां आऊं कॉन्स्टिट्यूशनल ऐं आइनी वकील आहियां मुंहिंजो धंधो आइन सां पर उहो जुदा ॻाल्हि असुल मसइलो आहे त सुभाणे छा सुभाणे कोई साॻियूं पॉलिसियूं जेके हिन खां अॻु में असांखे हिते वठी आयूं आहिनि बेन जॉनसन चयो आहे त जेके इहो अॼु खे सम्झणु चाहींदो त इहो जांच कर त कल्ह खां वठी अॼु ताईं कहिड़ो रस्तो वठी आयो आहीं त पोइ तो ख़बर पवंदी त अॼु खां सुभाणे जो रस्तो कहिड़ो आहे ॿिए माण्हू चयो आहे लातिनी चई त मूंखे अॼु खे सुञाणण जे लाइ इन खां सवाइ ॿियो को वसीलो कोन्हे तव्हां ॾिसां त कल्ह छा मूंखे वसीलो आहे कल्ह खे सम्झण खां सवाइ अॼु खे सम्झण जो सुवाल ई बदल पाकिस्तान में गुज़िरियल 50 सालनि जी गुरू का तारीख़ लिखी वई आहे 1970 खां वठी अॼु ताईं के तारीख़ी हक़ीक़त उन मां के नतीजा कढिया विया मतिलबु इहो बीटी में केरु चूंडो बीटी में केरु चइबो ऐं सीट दड़े वारी केरु खणो ऐं हितां तक में कबूल शाही हो या कबूल शाही बदिरां ॿियो माण्हू सॼी कुल काइनात थी आहे इन तक मां केरु खणंदो सुभाणे हू ईंदो हू कोन ईंदो टिकट चुकाए मिली आहे टिकट ते घणा पैसा लॻंदा ऐं हिन तक ते ख़र्च घणो कुल मसइलो जेको सिंध जे वॾे वॾे माण्हू जो मसइलो टिकट कंहिं ॿियो सभु बकर आहे ॿिया सभु कूड़ा आहिनि ॿियो सभु बान आहिनि ॿियूं ॻाल्हियूं असुल मसइलो टिकट आहे सुवाल आहे त हीअ टिकटूं मुकटूं जॾहिं बढ़ाइबियूं जॾहिं अतर बि थी ईंदा जॾहिं मोलाबा शरीफ़ पुछंदो कोन ऐं जिते हेठि वञे सरकार छा था कनि मोलाबा इन ई फनकारीअ सां इन ई क़ाबिलियत इन काहत इन फसाद ऐं बलागत सां पाण खे मुतमइन कंदो अच्छा आऊं पाण ॻाल्हायां ऐं बाक़ी इन खे ॻाल्हायो हूंदो कुझु कोन जॾहिं मूं लाहौर में तकलीफ़ कई बेनी साहब हुआ मुंहिंजो बेनी साहब अॼु तूं थी ॻाल्हाए सुभाणे असां सां ॻाल्हाईंदो तुंहिंजो मुश्तंदो वज़ीर जंहिंजो को तालुक सिंध जे माण्हुनि सां कोन हूंदो को जमहूरी जदोजहद सां तालुक कोन हूंदो जंहिंजो को वास्तो कोन हूंदो सवाइ शिकार करण जे रनूं खणण जे ऐं पुलिस जे गुंडनि सां माण्हू मारण जे उहो माण्हू असांजे क़िस्मत जो मालिक उहो थींदो पॉलिसी उहो डिसाइड कंदो तूं कान कंदी तूं हिते वेठी असुल सुवाल आहे त सुभाणे हिते छा थींदो असल सुवाल आहे त सुभाणे पॉलिसी कहिड़ी हूंदी हाणे पीपल पार्टी पॉलिसी मूंखे वणे थी चए थो बराबरि चए थो पंहिंजो त ईंदो ई कोन पावर में पंहिंजो छो पावर में अचे ज़रूरु ईंदो पक जान
पर फर्ज कर तो पहले जरूर सोचे तो जेके पावर में ईंदा उन छा कर सागी पगार में कम करो मसलन आम बटे सवाल पूछ छा पानी जो एग्रीमेंट जो है वो नई हुकूमत के बोले मुज़फ़्फ़र शाह जी हुकूमत जे पेजी हुकूमत पानी जो एग्रीमेंट जेका इलेक्शन में नई कोत अचण वाली आहे जेके पार्टियूं बीठियूं आहिनि ये एग्रीमेंट करण तैयार आहिनि त असीं पाणी जो एग्रीमेंट कैंसिल कंदियूंसीं छा टिनी ॿई धुरियूं या ॿिनी मां हिकिड़ी धुर या टी धुर जेके पॉलिटिकल पार्टियूं मैदान में आहिनि उन मां कहिड़ियूं पार्टियूं आहिनि जे एग्री कनि त असीं पाणी जो एग्रीमेंट सही न कंदासीं। नंबर 1 नाणी जो एग्रीमेंट सुधू नदी जो कालाबाग डैम के बारे में छाकाणि अॻूणी हुकूमत त कालाबाग डैम लाइ पैसा रखिया हुआ छा उहा पॉलिसी कायम रहंदी फारूक गुलज़ारी वारी या कालाबाग डैम लाइ वरी रीएलोकेशन कोन थींदा असांजे मोहतरम में महबूब पाकिस्तान की जमहूरी पार्टी एमक्यूएम सां वरी छा कयो वेंदो या कोन कयो These are specific questions and they need specific lives. यम असीं करीबा यम मां कुछ कोन थींदो तकरीर नारे तकबीर अलावा पर असांखे ई कुझु वरी वरी नए क़िस्म जा नारे तकबीर अलावा पर थोरा छो त वञूं वरी जेल में मूंखे मोड़ा बस मिली थिया मुंहिंजी उसमें चयो त मोड़ा बस खे महिनत कर त अॻ में असांखे घिरे ईंदे त असांखे वरी कंहिं सुठे क्लास में रखंदा या वरी असांखे उहो जेको हरामी वोट खाइबो जेल जो बटन पंहिंजे हवाले करे छॾींदा जो उहो हरामी चए हिनखे अस्पताल में वठी वञा का जनाब कानूनी नहीं and it was circular that Rasulullah should be taken to the hospital if his life is really in danger. Only when it is guaranteed that I am going to die, only in that case I will be taken for the sake of family into a hospital. दुनिया किला शबीक किला मेहरबान हुआ पंजाब पाण में स्वामी जो को दुश्मन बने मौला बख्श जी सरकार फैसलो कयो त कैदीअ खे ॿुधो रिटायर कयो समझो मौला बख्श फैसलो कयो त कैदीअ खे अंग्रेजन के कायदन के बरखिलाफ अयूब दे अयूब जो कैदी तां हो सवाल अयूब दे कायदन के बरखिलाफ नई अवामी जमहूरी रीत ऐं रस्म मुताबिक मौला बख्श फैसलो कयो त कैदी आईंदे कोर्ट में पेश ही न कया वेंदा मिलके जासूसी वारा से पेश न कंदासीं पर मौला बख्श चयो त जेको गॾह जे केस में बदिजी अचे उन जो कोर्ट में पेश थियण लाज़िम नाहे असांखे 2 साल कोर्ट में पेश न कयो कोर्ट में पेश न थियो असांखे डबल हथकड़ी वठी काहे ईंदा हुआ पटन ते वेठा हूंदा हुआसीं पटन ते वेहण लाइ जॻह न हूंदी उहो बि असां वञणु बंदि करे छॾियो असां मुखालफ़त कई न असां वरी न ऐं जेल में मूं बेगम साहब खे पैगाम मोकिलियो पहिरियों बाबा असीं हुयासीं पार्टी असांजी पॉलिटिक्स बि आहे विराट कोहली जी पार्टी असीं अॼु बि सिपाही सुवाल आहे सिपाही मां को फ़ाइदो थिए छा ईअं थींदो सुबुह वरी टोड़ो नीचे में वरी धंधा उहे कया वेंदा जल्दी दफ़े कया था ऐं अॻी दफ़े कया था वरी हुकूमत खे वरी मौला बख्श अॻिते ॻोल्हो ज़ुल्म तंहिं बंदे सां न अरे अबा मां हथनि सां कयो आहे चऊं पिया त किरंदो ऐं वरी मज़लूम थियो ॾिसायो पर ॿ दफ़ा मज़लूम थियो टियों दफ़ो मज़लूम थियण जो इरादो आहे या कोन्हे हिन जो अवतार साफ़ थियनि सलाहतनि सां मञो असीं चऊं था सिंध इज इन डेंजर द मदरलैंड इज इन डेंजर पाकिस्तान इज इन डेंजर तभी तो वो पंजाब को समझ चुका यू आर इन डेंजर हम तो डूबे हैं सनम तुम को भी डूबे तमाम संजीदगी के साथ मसले के ख्याल था दहशतगर्दन सां ठा थींदो या कौम परस्तीअ खे हिकिड़े चारे तो आम कौम परस्त न आहे वतन दोस्त कौम परस्त माना कौम जी पूजा कर ॿुधी छॾियो गौर सां मुंहिंजे लफ़्ज़नि ते गौर कयो अख़बार में नोट कर आम कौम परस्त न आहे आम वतन दोस्त अंग्रेजन चयो आहे माय कंट्री राइट एंड रॉन्ग आई विल सपोर्ट दैट कंट्री असीं चवंदो आहे नो असीं ग़लति ऐं सही ॿिन्ही ॻाल्हियुनि में पंहिंजे क़ौम जे वॾेरनि जी तारीफ़ न कंदासीं असीं फ़क़ति तॾहिं तारीफ़ कंदासीं जॾहिं उहे हक़ ते हूंदा जॾहिं उहे इंसानियत ते हूंदा जॾहिं उहे सभिनी क़ौमनि जी दोस्ती जे वाटे हूंदा जॾहिं उहे सभिनी इंसान जे भाइबी जे फ़ाइदे हूंदा तॾहिं असीं पंहिंजे क़ौम जी हिफ़ाज़त कंदासीं वरना असीं पंहिंजे क़ौम जे हुकुमरान जी तारीफ़ न कंदासीं न कंदासीं न कंदासीं
ताकि जेका यूरोपियन शाउलिस्ट नेशनलिज्म ताकि अवामी नेशनलिज्म बिल्कुल रद्द करे थी असां रद्द कयो अमलन बंगाल की मुखालफत हुई असां बंगाल में खाई बलोचन की बर्बादी थी ऐं बलोचन जो वकीलों स्पेशल ट्राइब्यूनल में गॾु पठान की मुखालफत थी असि पठान असि हम सुकुन फैन में गालिब के तरफदार हैं ताकि हक परस्ती के बुनियाद सच्चाई के बुनियाद असि पंहिंजे वतन जा ख़ैर सां आहियूं छा ईंदड़ के हुकूमतूं पंजाब के हुक्मराननि सां हिन क़िस्म जी ॻाल्हि वरी कंदियूं त हे त बदमाश ॾिसो असीं सुठा माण्हू अॼु तव्हां सां गॾु आहियूं असांखे हुकूमत ॾियो हे सभु हरामियुनि खे मोचवाड़े जेल में रखूं था छा इहा सौदेबाज़ी सुभाणे कई वेंदी अॻे कई वेंदी वरी बि असांखे अंगार जो कांधो करे वॾा उमार करे पेश करे ऐं पंहिंजी नौकरी वधाए वेंदी ईअं वरी कयो वेंदो छा आहे या जेके ॻाल्हियूं हाणे कयूं वञनि थियूं त जे ऑन कयो भेनरूं भाउरो हे ॾह सवाल मसलो वज़ीर साल कोन था हिकिड़ो वज़ीर को दोहारे छॾियो वरी ॿिए वज़ीर खे किराए छॾियो छो अखियूं बंदि सुम्हनि बुकून उमजुन मामला जर्जून अधा बोड़ा वखिशावतों में रबेहम वला समेहम वला अफसारहिम अखियुनि के पर्दा अखियुनि के कननि के पर्दा न सोचण न सम्झण रुगो नारो समझीदा सवाल आहिनि ऐं आऊं पंहिंजे दोस्तनि जे तलस सां चवां थो त ॻाल्हियुनि ते गौर करणु खपे पॉलिसियूं कहिड़ियूं थींदियूं तुंहिंजी पढ़ाई के स्पेसिफिक जनरल न गारंटीज़ घणियूं आहिनि सिंध के बचानो आहे पाकिस्तान के बचानो आहे जमहूरियत के बचानो आहे मुख़्तलिफ़ क़ौमनि जे दोस्ती के बचानो आहे पाकिस्तान में इंसानी राइट्स के बचानो आहे मुख़्तलिफ़ क़ौमनि जे माण्हुनि जी दोस्ती के वधाइणो आहे त जनरल स्पेसिफिक ठोस क़िस्म जी पॉलिसीअ खे तइ कयो वञे उन जा नफ़ा ऐं नुक़सान बर्दाश्त कया वञनि रुगो मीठा मीठा तू कड़वा कड़वा तू मीठा मीठा हड़प ईअं न थियणु खपे जेकी तव्हां पॉलिसी खे बीठायो मसलन लेबर पार्टी हुई तंहिं चयो बाबा कि असीं इक़्तिदार में आयासीं त असीं एटम बम गैर मशरूत तरह असीं एटमिक पावर खे डिस्ट्रॉय कंदासीं कौम खे रद्द करे छॾियो हुन इलेक्शन हाराई चयूं असीं न ॻाल्हि बीठा वरी माण्हू खटनि था इहो रोज़ सचो कयो कयो छो पॉलिसी कान्हे बुनियाद कोने स्पेसिफिक प्रोग्राम कोने रुगो खटूं हितां चपड़ हितां करे हितां खाए पी पचे बोटो साधो पचे खोए वॾे जा पेट भरे थो पाण शइ मोरनि जहिड़ो मुड़ुसो रुगो वॾेरा शइ वॾा अयूं दहीर दहीर जेके मिरू मिरू जेके आहे कारा मिरू से वधीक कारा मिरू थिया उन रंग वधीक कारा थिया खाधऊं फुला थिया बदारा थिया हिन ग़लति पाए सां चवां थो मोटे साहब अकले कुल न हो बेनज़ीर अकले कुल न आहे रसूल बसरी जो अकले कुल नाहे असमा को अकले कुल कोने हिन मोल ज़मीन के अकले कुल नाले शय ही कान्हे हाणे उन जी नेक्स्ट पॉइंट ते फारसी वारे चयो पीरा नमी पढ़न मुरीदा बि पढ़न पीर कोन उॾामंदा आहिनि मीर उॾामंदा आहिनि मुरीद उॾाईंदा आहिनि हाणे ॿियो आहे असां अवाम साईं जीअं तूं असांजो मुर्शिद बि तूं असांजो पोतो बि तूं यानी सुभाणे मूं त चर्चे में चयो जाम साल करी ईंदड़ इलेक्शन हूंदी त इंशाल्लाह जाम साल करी तो बात आहे थी वरी पीपल पार्टी जो जियालो थी मैदान में ईंदो आहे वरी पीपल पार्टी जो वॾे जे रवायत अॻिली क़ाइमु आहे त कहिड़ो माण्हू कहिड़ा बदमाशियूं करे साज़िशूं करे हरामखोरियूं करे अची ॿिए पीपल पार्टी जे बोर्ड ते का इलेक्शन में टिकस ॾेई छॾी ऐं टिकस ॾिनई माण्हू छा टिकस चई छा थियो मज़ो ॾाढो थोरे मां जो बची कोन्हे वरी टिकस हुनखे मिली ही सॼियूं जेके माण्हुनि जूं उछिगारूं लोकनि उहो टिकस ते छको हणण वारा ज़िमेदार मुजरिम आहिनि जिन पंहिंजो अक़ुलु इस्तेमालु न कयो दिमाग़ इस्तेमालु न कई अंधनि वांगुरु अंधा थी अखियूं पूरे हुननि ग़लति पॉलिसी तइ कई ऐं हुननि खे मौक़ो ॾिनो तो पाण खे ग़लति ॻाल्हि तो ही हाकिम नहीं चवंदा आहिनि त माण्हुनि जी हुकूमत इन क़िस्म जी मिलंदी आहे जहिड़ी हुकूमत जा हू लाइक़ हूंदा भुटू बोल दले जानवर आउंस अमां को भुटे साहब जेतिरो आउंस ॼाणे जेतिरो आउंस ॼाणे तारीख़ रिकॉर्ड मूं पे भी भुटे साहब जो वकील जो सैयद भुटो रिकॉर्ड क्या मौजूद था मुझे एनालिसिस हुई 73 भुटे साहब के बारे में मुझे जो आज मजमून पढ़ो तो वो अक्कर क्यों कड़ी कोई हूं कदम के पेशकश भी कोई वन पेश कोई हम पेश कोई कंदो है पॉलिटिकल पेश कोई करण मुझे दर्दो की डॉक्टर करना
हूं कयो ए लिख हाणे आउं वरी पेश कोई तो करे जेकर अॻूणियुनि पॉलिसियुनि खे बरक़रार रखियो वियो मौक़े परस्ती ऐं ढौकिज़म मिड़े कम ते पायो पीपल पार्टी जे वो पार्टी एमपीओ जो वो पार्टी में ठहे हकीकी सां थियो हकीकी सां ठहे हुन सां वीडियो ॻाल्हियूं कयो वरी हुन सां ॻाल्हि कयो वरी हुन सां ॻाल्हि कयो चङा भुगड़ वारो धंधो कयो इन सां आरज़ी हुकूमतूं मिली सघनि थियूं क़ौमनि जूं तक़दीरूं बचाए नथियूं सघनि क़ौमनि जे तक़दीरनि लाइ वॾा अक़ल खपनि नीपरियूं शिबरियूं वार्ड पॉलिटिशियन हिकिड़ो इलेक्शन डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड जे खटाइण लाइ जेके तरीक़ा ऐं जेका ज़हनियत ऐं जेको तरीक़ेकार खपे सो हुकूमतूं ऐं बादशाहियूं बचण जे कमु न ईंदो बादशाही धंधो ॿियो आहे रमूज़े सल्तनत खे खुसरवादान सल्तनत जे कारोबार आहिनि तुंहिंजा दिमाग़ वॾो खपे वॾो उणियाई आणी मेड़ियो मोन मखबरूं साता सुध रटीन जिते बहबीद करे जिते स्टेट्समैनशिप खपे गानाई खपे तारीख़ जो शौक़ खपे अखलाक खपे तहज़ीबनि जे उतार ऐं चढ़ाव जी ॼाण हुजे गहरी ऊनी सब तरफ़ी मैनी साइडेड एंड मैनी रॉन्ग हर शइ खे ॼण माण्हू इल्म खे पी वञे पोइ जेका तख़लीक़ी पॉलिसी अख़्तियार करणु खपे उहा आहे जेका डबे अरसे ताईं हलाई हिन चई वेंदी तंहिंजे करे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे असीं सभु माण्हू पंहिंजे तर्ज़ फिक्र ऐं तर्ज़ अमल में तब्दील आहियूं बुत परस्ती बंदि करियूं सही पॉलिसी जी हिमायत करियूं पठान जी ॻाल्हि ॿुधायूं हिकिड़ो पठान बीठो इलेक्शन चई भाई साहब मैं इलेक्शन में खड़ा रहा हूँ जिस भाई को एतिरा जो खड़ा हो जाए तो हिकिड़ो उथी खड़ो बीठो कंहिंखे बात कयो लकड़ा त न ठगा ॾियणी मथे में उखड़ी गई कहीं इस बात की जिस भाई साहब की बात सुनी अब किसी दूसरी भाई को एतराज करना हो तो वो पेश करें सभी जो अभी सब तय करे भाई साहब जेके बयान करता है वो भाई साहब उसे लड्डू दो भाई साहब कहीं दो भरी दो बिठो हाथ दो ये पॉलिटिक्स ना तो आसान तमाम गौर करण शुरू करो तो केड़ी पॉलिसी जी हिमायत तमाम हिकु माण्हू गुजरो ना आउं ना छो तो मुझे बुढ़े साहब चयो तू पीपल पार्टी जे अगेंस्ट बंद कम कर मुझो ही धंधो हलंदो ही कोन आउं तव्हांखे हर मुक़दस शइ जो कसम खणी थो चवां मूं बुढ़े साहब खे चयो साईं ही फार्मूला हलो हुन मूंखे सम्झो त चयो आहे मूंखे कीअं हलंदो कोन हलंदो मूं 17 सूबनि जो ख़तरो चवांसि हुन चयो साईं मुंहिंजी फार्मूला वर्कबली कोन्हे एक्चुअली ना मूं सही तारीख़ कोन्हे मूंखे ख़बर ई हलंदी थी वेंदो वर्कबल फॉर्मुलेशन थियणु खपे इक़्तिदार के हर के कुल न समझण खपे आमी सब मानू जेके कंहिं न कंहिं हद ताईं ज़िम्मेदार आहियो तव्हां वाहड़ जेको अंध अक़ीदे में आहे जेको चए थो त मुंहिंजो जेको आंकड़ा आहे सो ठीकु आहे उन जे ख़िलाफ़ न ॻाल्हाए अवामी तरीक़े वारो चए अदा तनक़ीद थियणु खपे तनक़ीद जो ॻाल्हायो अॼो ठहूं बाक़ी अदा रसूल परे जे हिकु जी वेड़ी हुई रसूल परे इन ॻाल्हि छॾ इन ॻाल्हि ॿी ॻाल्हि पीपल पार्टी बाबा मौला हुजे पीपल पार्टी इन ॻाल्हि तो वॾा माण्हू ई छॾ ॿी ॻाल्हि सिंधी क़ौम जे बारे में ॻाल्हायूं अब फलाना से साईं साईं जान साईं के बारे में हादिया है बड़ा ये आकार से बाकी बात तो फैसलों की जो ये वारो पीर जो को सोता है सोना ना मरे उन्हें तो गलती कई का ये कई तो खैर जी गाला तू की जा जैसी या की गाल होगी तैसी कुछ नहीं अजो तो दलील सुनो अजो तो बहस करूं अजो इंटरनेशनल डिबेट करूं अजो तो गरजूं अजो इस तरह पर समझूं फसीली बंद करूं दलील कुरान कहे तो फहातु बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन ये तव्हां सच्चा आहियो तो दलील आहे गिलासा फशरी छाए दलील सबूत अकुल फहम अदराक ये हमारा पंहिंजा यानी जिन से ॾुखिया मसला है पर एॾा ॾुखिया सच ॿुधायां अंदो डॉक्टर अंदो बठोरो जो पहला हर मर्ज़ ॾुखियो आहे ॿिया डॉक्टर न छा फैसले हर 4 घर को 4 गरी से गुरेज था हर 4 घर को 4 गरी से गुरेज था वरना हमारे दर्द बहुत लादवा थे ये